पीपल्स पार्टी 18 अक्टूबर ऐं 27 डिसंबर जे साननि खे हिकु साज़िश करार ॾींदे अरबाब ग़ुलाम रहीम खे जांच में शामिल करण जो मुतालबो करे छॾियो। लाड़काने में शेरदानी बेनज़ीर भुट्टो कॉन्फ्रेंस। मुल्क में बहरान, मुआशी तबाही ऐं महांगाई जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म इमरान ख़ान करार। खेसि फौरी तौर हटाए वक़्त खां अॻु चूंडूं कराइण जो बि मुतालबो। निसार खोड़े जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे चोथों भेरो वज़ीर आज़म बणाइण जी ॻाल्हियुनि मां साबित थियो त इमरान ख़ान सिलेक्टेड ऐं बेवस वज़ीर आज़म आहे। इमरान ख़ान ॿुधाए त कंहिं सां कहिड़ी डील थी रही आहे। छा इदारा ऐं हुकूमत हाणे हिक पेज ते नाहिनि? क़ौमी असम्बली जे डिप्टी स्पीकर कासिम सूरी चयो आहे त नवाज़ शरीफ़ ॾे अची जेल में वक़्तु गुज़ारींदो। हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी, तहरीक इंसाफ़ हिक ई आहे ऐं सभिनी खे गॾु खणी हलंदी। बलोचिस्तान मां महरूमनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। मुल्क में शुरू कयल मंसूबा अवाम लाइ आहिनि। वज़ीर आज़म समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾिनो। दुनिया में इस्लामोफोबिया जो मसइलो आहे। वज़ीर आज़म इस्लामोफोबिया बाबति आलमी सतह ते आवाज़ उथारियो। सुदसमा बारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान चॻूणे चीफ जज राणा शमीम नवाज़ शरीफ़ जे ऑफिस में संदसि आॾो कसमनामो तैयार करायो। नवनि इंकशाफनि हिकु भेरो ॿीहर शरीफ़ ख़ानदान खे सिलसिलनि माफ़िया साबित करे छॾियो आहे। साबित थियो त कीअं माफ़िया जीअं अदालतुनि ऐं इदारनि खे ब्लैकमेल करण जी सलाहियत रखनि था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल चयो आहे त नवाज़ शरीफ़ कफ़न ॿधी छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ अॻुवारो नवाज़ शरीफ़ न रहियो आहे, हू इनक़लाबी बणिजी चुको आहे। हाणे खेसि ॿाहिरि मोकिलण ते बि हू न वेंदो। वाठा चवंदा, वाह वाह, ज़बरदस्त, वोट खे इज़त ॾियो, वाह मियां साहब, ऐं असांजी डील थी वई। मुस्लिम लीग नून जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहसन इक़बाल चयो आहे त नवाज़ शरीफ़ सॼी हुकूमत जो 1 पॉइंट एजेंडा आहे। हू हुकुमराननि जे ज़हनुनि ते सवार आहे। हाणे हुकूमत जे हथ मथे करण जो वक़्तु अची वियो आहे। इमरान ख़ान वञी चंदो गॾु करे। कराची में 8 सिंध स्काउट्स कैंपों जी तकरीब। वॾे वज़ीर सद मुराद अली शाहकास मेहमान तौर शिरकत। स्काउट्स जे दस्ते पारां वॾे वज़ीर खे गार्ड ऑफ ऑनर पेश। सैयद मुराद अली शाह चयो त हू जंहिं उहिदे ते आहे उन में स्काउट जो अहम किरदार आहे। कोरोना वबा दौरान भी स्काउट्स एसोसिएशन किरदार अदा कयो। नौजवाननि जो स्काउट्स तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। स्काउट्स जी तरबियत सां हाकारी नतीजा ॾिसण लाइ मिलंदा आहिनि। सभिनी खे मुआशी जी बहितरी जे लाइ किरदार अदा करणु घुर्जे। सिंध जी राजधानी कराची ते कारनि ककरनि जो कड़ो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बूंदाबांदी। मियां साहब, हुमायूं शरीफ़, मीरपुर ॿूड़े ऐं भरपासे वारे इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात। पंजाब, बलोचिस्तान ऐं केपी जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो। बर्फ़बारी सबबि थधि में रिकॉर्ड वाधि। लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ थधि में वाधि थी वई। कोयटा समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में वसकारो। ज़ियारत में बर्फ़बारी खां पोइ सियाहनि जो वॾो अंग पहुतल। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर में भी बरसात जो इम्कान। मुल्क जे मथे इलाइक़नि में बर्फ़ पवण सबबि रत ॼमाईंदड़ थधि। मौसमियात खाते तरफ़ कराची, नवाबशाह, लाड़काने ॿियनि इलाइक़नि में अॼु सुभाणे भी बरसात जी अॻकथी करे छॾी। वालय कश्मीर में भारतीय फौजी रियासती दहशतगर्दी जारी। वधीक हिकु कश्मीरी शहीद। कश्मीर मीडिया सर्विस जो चवणु आहे त भारतीय फोर्सेस इस्लामाबाद ज़िले जे इलाइक़े अनंतनाग में नाले मात्र सर्च ऑपरेशन कयो। कश्मीरी नौजवान खे घरनि अंदरि शहीद कयो वियो। क़ाबिज़ भारतीय फ़ौज तां 2 ॾींहनि में शहीद कश्मीरियुनि जो अंग छॾ थी वियो आहे। सिंध में 2 धारदार रोड हादसनि में 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा, 2 ॼणा ज़ख़्मी। हैदराबाद जे घोड़ा ग्राउंड भरिसां कार जे टक्कर में 2 ॼणा फ़ौत, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। फ़ौतुनि जा लाश सुञाणप लाइ अस्पताल मुंतक़िल। पीर बसड़ वेझो मेरान हाईवे ते हैदर शाह स्टॉप ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीउ पुट अजर जो शिकार। फ़ौतुनि जे अब्दुल सत्तार जमाली ऐं ज़हीर जमाली तौर सुञाणप।
घारे में जो गुज़िरियल ॾींहुं थईम गोॾ सां दफ़नायल नौजवान जी सुञाण बलोचिस्तान वासी तौर थी वई। रूरल हेल्थ सेंटर मां लाश सुञाण बाद वारसनि हवाले। मक़तूल सरफराज़ बलोच पंचकोट जो रहवासी हो जेको 21 दिसंबर खां गुम हो। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में 13 वरनि जी ॿाड़ी जो पंहिंजे ई घर मां लाश हथ नींगरी जी ॻीचीअ में स्कार्फ ॿधल पुलिस खे क़त्ल जो शक। गोलारची वेझो नौजवान मुबैना तुफाओ खाई आपघात करे छॾियो। नौजवान रमेश कोहली घरेलू परेशानी सबबि आपघात कयो। कोटड़ी जे साइड वारे इलाइक़नि में बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जी रैली। बबर स्टाफ ते एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त क़त्ल चोरनि फुरनि ऐं मंशियात जो विकिरो आम थी वियो आहे, जंहिं सबबि ॾोही वारदातुनि में वाध थी वई आहे। पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी वई। बदअमनी खे विंझो ॾेई ॾोहारियुनि जो घेरो तंग करे कोटड़ी वासियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जाती में ॻोठाणनि पारां चौपाया माल पुर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद माल जे वाड़े मां 46 रिढूं पुर करे विया आहिनि। पुलिस का कार्रवाई न पई करे चौपायो माल वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मुल्क में कोरोना विखे वधीक 2 मरीज़ पोइ 63 नवां केस रिपोर्ट। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल ॾींहुं कोरोना जूं 52,050 टेस्टूं कई वयूं। हाकारी केसनि जी शरह ॿुड़ी ॾाही 66% रही। 633 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। अॻूणो फास्ट बॉलर शोएब अख्तर जी अमल लाराणो करे वई। शोएब अख्तर सोशल मीडिया ते पंहिंजे अमल जे लाराणे जी तस्दीक़ कई। संदसि मां जी जनाज़े नमाज़ अॼु शाम 4 वॻे एच कब्रिस्तान में अदा कई वेंदी। ऐं 27 साल गुज़री वञण बावजूद परवीन शाकिर जी खुशबू बरक़रार। मोहब्बतुनि ऐं खुशबुनि जी शाइरा परवीन शाकिर जी अॼु 27वीं वरसी मल्हाई। पंहिंजे लाहौर में जनम वठंदड़ शाइरा कराची यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ी अदब में MA कई। संदसि शाइरी जा किताब बि मार्केट में आया।